अस्सलाम वालेकुम धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़ ऐं आऊं आहियां दुआ भुट्टो। नास्रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं हुई त अहम ख़बर आहे अवां सां शेयर करियूं पिया। राणीपुर जे पीराणी हवेली में मासूम न्याणी फातिमा खे ज़्यादती ऐं वेशाणे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे जिस्मानी रिमांड पूरो थियण ते अॼु अदालत में पेश कयो वेंदो। साॻी केस में गिरफ़्तार मुअतल एसएचओ अमीर अली चांग ऐं वॾे मुंशी मोहम्मद खान शेख, डॉक्टर फतह मेमर, डॉक्टर अली हसन वसाण ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मीरासी खे बि पेश करण जो इम्कान। डीआईजी सखर जावेद जिस्कानी रात देर सां ओचितो राणीपुर थाणे ते पहुतो। जांच ऑफिसर पारां केस में हिन महिल ताईं थियल अॻभराई खां आगाही ॾिनी वई। खैरपुर डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते फातिमा वाक़े ख़िलाफ़ वकील सरापा एहतिजाज बणियल आहिनि। खैरपुर ऐं गंबट समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया राणीपुर खां। राणीपुर वारे वाक़े बाबति नाज़रीन अवां खे अपडेट ॾींदा रहिया आहियूं। राणीपुर जे पीराणी हवेली में मासूम न्याणी फातिमा खे ज़्यादती ऐं वहशाणे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे जिस्मानी रिमांड पूरो थियण ते अॼु अदालत में पेश कयो वेंदो। अवां खे आगाह कयूं त साॻे ई केस में गिरफ़्तार मुअतल एसएचओ अमीर अली चांग, वॾो मुंशी मोहम्मद खान शेख, डॉक्टर फताह मेमर, डॉक्टर अली हसन वसाण ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मीरासी खे बि पेश करण जो इम्कान आहे। अवां खे अपडेट ॾियूं त डीआईजी सखर जावेद जसकानी रात देर सां ओचितो राणीपुर थाणे ते पहुतो। जांच ऑफिसर पारां केस में हिन महिल ताईं थियल अॻभराईअ खां बि आगाह कयो वियो। खैरपुर डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते फातिमा वाक़े ख़िलाफ़ वकील सरापा एहतिजाज आहिनि। नाज़रीन आगाह करियो पिया अवां खे अहम ख़बर आहे। राणीपुर जे पीराणी हवेली में मासूम न्याणी फातिमा खे ज़्यादती ऐं वेशाणे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार असद शाह खे जिस्मानी रिमांड पूरो थियण ते अॼु अदालत में पेश कयो वेंदो। आगाह करियो पिया नाज़रीन अवां खे साॻी केस में गिरफ़्तार मुअतल एसएचओ अमीर अली चांग, वॾे मुंशी मोहम्मद खान शेख, डॉक्टर फतह मेमर, डॉक्टर अली हसन वसाण ऐं डिस्पेंसर इम्तियाज़ मीरासी खे बि पेश करण जो इम्कान आहे। डीआईजी सखर जावेद जिस्कानी रात देर सां ओचितो राणीपुर थाणे ते पहुतो। जांच ऑफिसर पारां केस में हिन महिल ताईं थियल अॻभराई खां आगाही ॾिनी वई। खैरपुर डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते फातिमा वाक़े ख़िलाफ़ वकील सरापा एहतिजाज। खैरपुर ऐं गंबट समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। अजीब लाखो लाइन ते मौजूद आहे। जी अजीब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। मां हिन वक़्तु मौजूद आहियां सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट राणीपुर हेठ सोबोदेरो जी अदालत में, जिते अदालती कार्रवाइयुनि जो त बाइकाट आहे, पर फातिमा फरड़ो केस जे मुख्य जवाबदार असद शाह जो रिमांड जेको आहे उहो अॼु पूरो थी चुको आहे। रिमांड पूरे थियण सबबु सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम आहिनि। पुलिस चइनी तरफ़नि खां अदालत ते बीठी आहे ऐं दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि। जॾहिं त फातिमा जी अमड़ ऐं फातिमा जो वालिद साहब अंदरि अदालती कमरे में मौजूदु आहिनि ऐं अदालती कमरे में मौजूदु हुजण दौरान उन्हनि जो जेका वकालत जा फ़राइज़ अंजाम ॾींदो उहो नाले वारो कानूनदान सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो जेको आहे सो वकील निसार अहमद बमरो साहब जन उन्हनि जे तरफ़ां वकालतनामो ॾिनो आहे अदालत में। ऐं अदालत सगोरी जेको आहे जल्द ई जवाबदार पेश कया वेंदा। अदालत सगोरी में खणी निकिरी चुका आहिनि। उतां पुलिस जा एएसपी गंबट, एसएचओ हिंगोर जा, एसएचओ राणीपुर जवाबदारनि खे खणी चुका आहिनि। उहे अदालत में पेश करण वारा आहिनि। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर ज़िले जे 8 तालुका आहिनि। 8 तालुका अजीब लाखो इहो ॿुधाईंदा हलो त छा असद शाह जे फैमिली पारां बि के आया आहिनि अदालत ॿाहिरां? असद शाह जे फैमिली मां कोई बि माण्हू अदालत में हिन वक़्त ताईं मौजूदु न आहे, न ई कोई आयो ई आहे। राणीपुर बार, गंबट बार ऐं खैरपुर बार तरफ़ां मुकमल तौर बाइकाट कयो आहे त असां असद शाह जा वकील न थींदासीं। असीं फातिमा जा वकील थींदासीं। असीं फातिमा जो केस मुफ़्त में लड़ंदासीं। हिकु मज़लूम न्याणी सां ज़ुल्म थियो आहे, असां ज़ालिम जा वकील कॾहिं बि न थींदासीं। जी ठीकु आहे अजीब लाखो, वॾी महिरबानी। अवां तफ़सील मामले बाबति तव्हां खां अपडेट वठंदा रहंदासीं। नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया त खैरपुर डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते फातिमा फरड़ो सां इंसाफ़ ॾियण लाइ पिण वकील बिरादरीअ पारां एहतिजाज कयो आहे। समूरी वकील बिरादरी पारां इहो चयो वियो त फातिमा फरड़ो जो ई केस विढ़ंदासीं त असद शाह जे ख़िलाफ़ को बि केस विढ़ण लाइ तयारु न आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया डीआईजी सखर जावेद जसकानी पाण राति देर सां ओचितो राणीपुर पहुतो आहे, जॾहिं त डीआईजी सखर खे समूरे वाक़े बाबति ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। राणीपुर जी हवेली में निगरीअ खे ज़्यादती तशद्दुद करे क़त्ल करण वारे केस में गिरफ़्तार
असद शाह के कुछ ही देर में नाज़रीन अदालत में पेश कयो वेंदो। मुअतल एसएचओ अमीर चांग, वॾो मुंशी मोहम्मद खान, डॉक्टर फत्ता मेमण के भी अदालत में पेश थियण जो इम्कान है।